अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां तव्हांजो मेज़बान मुदस्सर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु असां ज़िक्र कंदासीं आलमी कप जे ॿिए सेमीफाइनल जी, जंहिंमें ऑस्ट्रेलिया ऐं ॾखण अफ्रीका जूं टीमूं आम्हूं साम्हूं आहिनि। ऑस्ट्रेलिया जो जेकॾहिं ज़िक्र कयूं त ऑस्ट्रेलिया जी टीम हिन इवेंट में इब्तिदाई 2 मैचूं हाराइण बैदि जहिड़ी रीति बाउंस बैक कंदे मुसलसल 6 कामयाबियूं हासिल करण बैदि सेमीफाइनल लाइ क्वालिफाई कयो, उहो क़ाबिले तारीफ़ आहे। ॿी तरफ़ ॾखण अफ्रीका जी टीम खे बि सिर्फ़ु 2 शिकस्तनि जो मुंहुं ॾिसणो पियो। उनखां अलावा हू पंहिंजो ॿियनि टीमनि खे उन टफ टाइम ॾिनो। ऑस्ट्रेलिया जी टीम जेका उहा 5 भेरा हिन इवेंट जी चैंपियन रही चुकी आहे, जॾहिं त ॾखण अफ्रीका जी टीम हमेशह उन ते इहो टैग लॻल आहे त उहो चॉकर्स आहे ऐं हमेशह सेमीफाइनल्स में हुनखे शिकस्त मिलंदी आहे। जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जे दूबदू मुक़ाबलनि जो ज़िक्र कयूं त ॿई टीमूं 109 भेरा वनडे क्रिकेट में दूबदू थियूं आहिनि, जंहिंमां ॾखण अफ्रीका 55 मैचनि में कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त ऑस्ट्रेलिया खे 50 कामयाबियूं हासिल थियूं आहिनि। ॿी तरफ़ जेकॾहिं वनडे वर्ल्ड कप में आलमी मुक़ाबलनि में वनडे वर्ल्ड कप में जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जे दूबदू मुक़ाबलनि जो ज़िक्र कयूं त ॿई टीमूं 7 भेरा आम्हूं साम्हूं थियूं आहिनि, जंहिंमां 3 में ॾखण अफ्रीका कामयाबी हासिल कई आहे ऐं 3 में ऑस्ट्रेलिया कामयाबी हासिल कई आहे। सो इहो चई सघिजे थो त अॼोको मुक़ाबिलो ॿिन्ही लाइ इम्तिहान हूंदो त कहिड़ी टीम पंहिंजो सरसी हासिल करे थी। वरी जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जी हिन इवेंट में स्ट्रेंथ ते नज़र विझूं त ऑस्ट्रेलिया जी टीम जी स्ट्रेंथ उनजी बॉलिंग ऐं बैटिंग रही आहे। ख़ासि तौर ते उन्हनि जी बैटिंग तमामु बहितर परफॉर्म कंदी आई आहे। किथे किथे उन्हनि जी बॉलिंग में कुझु कमज़ोरियूं ऐं कोताहियूं ज़ाहिर थियूं, पर उन्हनि जी बैटिंग उन कोताहियुनि खे जेको आहे साम्हूं अचणु न ॾिनो। ॿी तरफ़ ॾखण अफ्रीका जी जेका स्ट्रेंथ आहे उन हिन इवेंट में ज़ाहिरी तौरु जेका आहे उहा बैटिंग जी नज़र आई आहे, छाकाणि त हिन इवेंट जा वॾा स्कोर जेके आहिनि उहे ॾखण अफ्रीका जी जेको आहे टीम कया आहिनि। ख़ासि तौर ते उन्हनि जा जेके बैट्समैन आहिनि, डिकॉक थियो, हेनरी क्लॉसन ऐं एडन मकरम जेको आहे उन बहितरीन इनिंग्स खेॾियूं आहिनि हिन इवेंट में। सो इहो चई सघिजे थो त ऑस्ट्रेलिया जी बॉलिंग ऐं ॾखण अफ्रीका जी बैटिंग जो मुक़ाबिलो हूंदो। ॿी तरफ़ ॾखण अफ्रीका जी बॉलिंग ऐं ऑस्ट्रेलिया जी बैटिंग जो मुक़ाबिलो हूंदो। सो ॾिसूं त अॼोके मैच में ॾखण अफ्रीका हिकु भेरो ॿीहर चौक करे थी ऐं या पंहिंजे मथां चौकर्स जो लॻल टैग लाहे थी। ॿी तरफ़ कैंगरूज़ लाइ इहा सिचुएशन का नई न आहे, छाकाणि त 5 भेरा चैंपियन रही चुकी आहे ऐं काफ़ी भेरा इवेंट्स जे फाइनल बि खेॾी चुकी आहे। सो ॾिसूं त अॼु कंहिंजो पलड़ो भारी रहे थो ऐं कहिड़ी टीम फाइनल लाइ क्वालिफाई करे थी। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।